अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी सिंध सजण ऐं साणीअ कई अणासी विसरे हेफ़ तनी खे होए वतन जन वसारियो। अदा मां सदाईं दाऊं कंदो रहंदो आहियां, चवंदो रहंदो आहियां त ही सिंध हुकूमत में वेठल माण्हू असांजा नुमाइंदा न आहिनि, इस्तेहसाली कुवतुनि जा सहूलतकार आहिनि। ही असांजा नुमाइंदा न आहिनि, ही असांजा हुकुमरान बणिजी ऐं असांजे वोट खे पंहिंजो टके जो वोट चवण वारा ऐं वोट खे ही मुटण वारा हुकुमरान असांजा हुकुमरान कॾहिं बि नथा थी सघनि ऐं कॾहिं बि इन्हनि मां इहा तवक़ो न कयो। असांजा दोस्त, असांजा दानिशगिर्द, असांजे पघारदार तबिके वारा माण्हू जेके वाठाइप कनि था, उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त ही जेके सिंध जा हुकुमरान आहिनि इहे पंहिंजी कुर्सीअ एवज़ पंहिंजो वक़ार, पंहिंजी गैरत, पंहिंजो स्टेक सभु कुझु गिरवी रखी आया आहिनि। ॻाल्हि था कयूं सो कल्ह असांजी क़ौमी ईद हुई ऐं सकाफ़त ॾियारो हुयो। उन सकाफ़त ॾियारे ते असीं पंहिंजे शहर कराचीअ में, सिंधी क़ौम पंहिंजे शहर कराचीअ में उहा ईद मल्हाइण लाइ निकिती। कराची जेको सिंध जी गादीअ जो हंधु आहे, असांजे हुकुमराननि या सिंध हुकूमत खे ख़बर नाहे त इहो सिंध जी गादीअ जो हंधु आहे ऐं सिंधुनि जे हक़ हुकुमरानीअ वारो हंधु ही जिथे असां सां ही बदमाशी थियनि थियूं ऐं गैर माण्हू, तासुब परस्त माण्हू, नसुल परस्त माण्हू असां सां बदमाशी कनि था। ही सिंध हुकूमत हुन में बाग़े भाईवार बणियल आहे। कल्ह जेका ही बदमाशी थी आहे उन जी असां पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत बि करियूं था ऐं अॻिते वठी हली इहो ॿुधायूं था त जॾहिं बि अफ़गानी पठान निकिरे थो, ॿी कंहिं क़ौमियत जो माण्हू निकिरे थो, जेकॾहिं उनजी रस्ता रोक कई थी वञे त ही पुलिस वारनि खे पादर बि हणनि था, उन्हनि खे तौबाऊं कराइनि था, उन्हनि खां आज़ियूं न्याज़ूं कराइनि था ऐं उन्हनि खे पंहिंजो वाड़नि था, कुटनि था, मोचड़ा था हणनि। तॾहिं बि ही ख़ामोश बणिजी ऐं पंहिंजो उहो सभु सहनि बि था ऐं आईंदा लाइ सुधरी बि वञनि था। छो त उन्हनि अफ़गानी पठाननि जी नुमाइंदगी जेका आहे मज़बूत आहे। उन्हनि जा नुमाइंदा उन्हनि जा भरिजियल आहिनि, उन्हनि जा नुमाइंदा उन्हनि जा पंहिंजो ॿांहबेली आहिनि। कुझु सिंध जा गद्दार ऐं सिंध जा नमक हराम नुमाइंदा बि उन्हनि जा ॿांहबेली ऐं पंहिंजो ॿांहबेली आहिनि ऐं उन्हनि जे पासे ॾे आहिनि। पीपल्स पार्टी में ख़ुदि पीपल्स पार्टीअ में वेठल कुझु माण्हू उन्हनि जा वॾा आगा रफ़ी, मूंखे यादि आहे मरहूम यादि आहे, जेके माना हुननि जा वॾा में वॾा दिलदार आहिनि। ॿिए पासे असां ॾिसूं था सिंध जो माण्हू निंधड़को आहे, लावारिस आहे ऐं सिंध जो माण्हू सां रह ज़ोराई कई थी वञे। कराचीअ खां कश्मीर ताईं असांखे कुटियो, मारियो ऐं असांजे हक़ घुरण ते असांखे वाड़ियो थो वञे। पर असांजो नुमाइंदो कमज़ोर न आहे, असांजो नुमाइंदो आहे ई कोन। असांजो नुमाइंदो जेको आहे इस्तेहसाली कुवतुनि जो नुमाइंदो आहे, उन्हनि जो सहूलतकार आहे। तॾहिं असां कुटिया ऐं मारिया था वञूं। कल्ह जेको वाक़ियो थियो आहे उनखे अॻिते वधाईंदा हलूं त उहो इहा हालति मूंखे हाणे कंहिं दोस्त जे वाता ॿुधो त उहे पंहिंजो जेको